नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त कंधकोट में खबर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर मंवर मठियाणी मुस्तहक माण्हुनि में एहसास प्रोग्राम तहत इमदादी रक़म विरहाइण लाइ कंधकोट घोसपुर करमपुर ऐं तंगवाणी अंदर कायम कयल सेंटरनि जो दौरो कयो। उन मौके ते डिप्टी कमिश्नर सेंटर जे इंचार्ज मुक़रर कयल अमले खे हिदायतूं ॾींदे चयो त रश खां बचण ऐं मुस्तहक माण्हुनि में वक्त सिर इमदादी रक़म विरहाइण लाइ सेंटर ते अमले जी मौजूदगी ऐं कैश जो जोॻो इंतज़ाम कयो वञे। समाजी फ़ासिले खे पिण बरक़रार रखंदे सिंध हुकूमत पारां जारी कयल कोरोना वबा जी SOP ते पिण अमल कयो वञे। डिप्टी कमिश्नर मुस्तहक माण्हुनि खां सेंटर अमले जी वर्ता ऐं ॿियनि मसइलनि बाबति मालूमात वरिती। डिप्टी कमिश्नर कश्मीर असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख़्तियारकारनि खे हिदायत कई त हू पंहिंजे तलकनि में एहसास प्रोग्राम सेंटर ते अचानक दौरा कनि ऐं इज़ाफ़ी रक़म वठंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कनि। ॿिए पासे डिप्टी कमिश्नर कश्मीर हेठ कंधकोट मनवर मठियाणी कंधकोट जे शहर जे दुकाननि जो अचानक दौरो कयो। खाद खोराक वारी शयुनि जे अघनि जो जाइज़ो वरितो। अॼु डिप्टी कमिश्नर मनवर मठियाणी कंधकोट शहर जो अचानक दौरो करे मुक़ामी माण्हुनि खां खाद खोराक वारी शयुनि जे अघनि जो जाइज़ो वरितो। उन मौके ते डिप्टी कमिश्नर शहर जे मार्केट जो दौरो कंदे दुकानदारनि ऐं वापारियुनि खे हिदायत कई त हू अवाम खे वध खां वध रिलीफ ॾियनि, रोज़ाना इस्तेमाल थींदड़ शयुनि जे मुक़रर थियल अघनि जी लिस्ट मुनासिब जाइ ते लॻाइनि ऐं उन मुताबिक़ शयूं विकिणनि। रोज़मर्रा शयूं ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। ॿिए पासे डिप्टी कमिश्नर कश्मीर हेठ कंधकोट मनवर मठियाणी जे हुकुम ते ज़िले इंतज़ामिया चाकराबाद ऐं जाफरियन जी 6 घरनि खे लॻल बाहि वारी हंधि पहुची मुतासिर खानदाननि में राशन खाद खोराक वारियूं शयूं विरहायूं। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं लॻल बाहि ते ज़िले इंतज़ामिया एक्शन वठी फायर ब्रिगेड जी मदद सां बाहि ते ज़ाब्तो हाणे बर वक्त रेस्क्यू अमल शुरू करे छॾियो हो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।